तो ही कहाणी आहे वक़्त जी बाज़ी। साईं चवंदा आहिनि त कंहिं शहर में हिकिड़ो फ़क़ीर रहंदो हो। हिकु शहर में हिकु अला सिफ़त फ़क़ीर रहंदो हो, जेको उहा सदा हणंदो हो त अलाह जे वाट में मानी बि खारायो ऐं पंहिंजो घर फिटायो। उन शहर में हिकिड़ो अला सिफ़त फ़क़ीर रहंदो हो, जंहिंजी इहा सदा हुई, हमेशह इहा सदा हणंदो हो त अलाह जे वाट में मानी बि खारायो ऐं पंहिंजो घर फिटायो। माण्हू हिन जी सदा ते ध्यानु ई कोन ॾींदा हुआ। माण्हू ईअं सोचींदा हुआ कंहिंखे खुटी खंयो आहे जो हिकिड़ो मानी खाराए, ॿियो वरी पंहिंजे लाइ मुसीबत वाहे। सो हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि फ़क़ीर सदा हईं। हुन अला सिफ़त फ़क़ीर शहर में सदा हईं त हिकिड़े शख़्स सॾु करे चयसि, फ़क़ीर अलाह जे नाव तां घुर त ठहियो पर सिर बि क़ुर्बान आहे, अच त आऊं तोखे मानी खारायां। फ़क़ीर जवाब में चयसि, बाबा सोच वीचार करे पोइ मूंखे मानी खारा, छाकाणि त मूंखे मानी खाराइण सां सचपुच तुंहिंजो घर बर्बादु थी वेंदो। मूंखे जेकॾहिं तूं मानी खाराईंदे त तुंहिंजो सॼो घर बर्बादु थी वेंदो। उन शख़्स वराणी ॾिनसि फ़क़ीर खे चयईं, फ़क़ीर साईं, जीअं अलाह जी मर्ज़ी हूंदी तीअं थींदो, तूं मुंहिंजी ख़्यालु लाइ छॾ। थोरी रीड़ पीड़ खां पोइ फ़क़ीर साणस गॾिजी हलियो ऐं वठी वञी पंहिंजे ओताक में विहारियईंसि। उन शख़्स घर मां मानी तयारु कराए आणे फ़क़ीर जे अॻियां रखी। फ़क़ीर जीअं पहिरियों गिरह खयूं त घर मां रोअण जो आवाज़ु आयो। घर में रोअण जो आवाज़ु आयो। शख़्स डोड़ी घर वञी ॾिसे त संदसि वॾो पुटु मुंहुं पियो आहे। ख़ुदा जो शुकुर बजा आणे हिन शख़्स सबुरु कयो, माठ करे अची फ़क़ीर खे मानी खाइण लाइ चयईं। फ़क़ीर अञा ॿियो गिरह मस खयूं त ख़बर मिलसि ॿियो पुटु बि गुज़ारे वियो। हिन शख़्स वरी बि ख़ुदा जो शुकुर अदा करे चयईं, ख़ुदा जी मर्ज़ी उहा आहे त संदसि नेक ॿाननि जी ख़िदमत करण वारनि जो घर फिटी वञे त सदके थियासीं धणी जे नाले तां। ईअं चई वरी बि फ़क़ीर खे मानी खाइण लाइ चयईं। फ़क़ीर अञा टियों गिरह खयूं त टियों पुटु बि वञी धणी जो थियो। अहिड़े तरह संदसि ज़ाल पुट ऐं ॿिया मिट माइट सभु मरी विया। फ़क़ीर बि मज़े सां मानी खाई ड्रहो कयो। हलंदे महिल फ़क़ीर चयोसि, जेकॾहिं मूं में को कमु पवे त आऊं हिन बादशाही खां ॿाहिरि हिकिड़े जबल ते रहां थो। उन जबल ते हलियो अचु। फ़क़ीर जे वञण खां पोइ हू ग़रीब शख़्स पंहिंजे पुटनि, ज़ाल ऐं मिट माइटनि खे दफ़न कराए वञी पंहिंजे धंधे सां लॻो। कुझु वक़्तु गुज़रण बाद हिकिड़े ॾींहुं हिन ख़्यालु कयो, छो न फ़क़ीर वटि वञा। सो ठही जुड़ी फ़क़ीर जे ॾिनल ॾस मूजिबि ओॾां रवानो थी वियो। किन ॾींहंनि जे पंध खां पोइ अची हिकिड़े जबल ते पहुतो। कुझु ॾींहं हिन लॻातार पंधु कई। आख़िरकार हिकिड़े जबल वटि अची पहुतो। छा ॾिसे त बराबरि साॻियो फ़क़ीर हिकिड़े झूपड़ी अॾियो वेठो आहे, पर संदसि चौधारी नांगनि जो लोड़ो आयो पियो आहे। पहिरां बि फ़क़ीर खे सॾु कयईं। जीअं कंध मथे खणी खेसि ॾिठो, सुञातईं त बराबरि ही उहो साॻियो शख़्स आहे जंहिं मूंखे मानी खाराई हुई। सो चयईं त बिस्मिल्लाह चई नांगनि जो लोड़ो लताड़े हलियो अचे। हीउ बि हमरा बिस्मिल्लाह चई नांगनि तां उखिरे हुन भर वियो। फ़क़ीर भांकुर पाए साणसि मिलियो। ख़बर चारण खां पोइ ग़रीब शख़्स फ़क़ीर जो महिमान थी उते रही पियो, हिन जी ख़िदमत करणु लॻो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हू शख़्स फ़क़ीर खां मोकिलाए वतन वरण जी तयारी करणु लॻो। मोकिलाइण महिल फ़क़ीर खेसि रसो देगिड़ो ऐं नक्श ॾिनो। उन्हनि टिनि शयुनि जा गुण ॿुधाईं त हीउ रसो कंहिं बि उन खॾे या ऊचे जाइ ते उछलाइण सां ॾाकणु बणिजी वेंदो। देगिड़े में वरी इहा ख़ासियत आहे जो आंधी मांझी जंहिं बि महिल ताम जी घुर कजां त उहो देगिड़ो हुकुम मिलण शर्त अची हाज़ुरु कंदो। नक्श में वरी ही ख़ूबी आहे त पट ते विछाइण सां यकदमि बादशाही मालात जुड़ी वेंदो। ग़रीब शख़्स उहो सूखड़ियूं वठी फ़क़ीर खां थोरा मञे पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। हीउ शख़्स हुरींदो अकलींदो अची हिकिड़े खूह वटि पहुतो। हिकु खूह वटि पहुतो थकिजी पियो ऐं बुख बची लॻसि। तंहिं करे ख़्यालु कयईं, छो न हिते खूह जे कप ते घड़ी खनि आराम कजे।
तंहिंखां सवाइ फ़क़ीर खां मिलियल शयूं बि आज़माइणियूं हुयसि। सो जाती विझी खूह में ॾिठईं, जान खणी ॾिसे त माण्हू शींहं नांग खूह में पिया आहिनि। खूह तमामु ऊन हो, तंहिं करे ॿाहिरि निकिरी न सघिया। खूह में पियल माण्हुनि खेसि खूह मां ॿाहिरि कढण लाइ मिंत कई। हिन ग़रीब शख़्स क़यास करे फ़क़ीर खां मिलियल रसो खणी खूह में छॾियो त ॾाकण बणिजी वई, जीअं तां नांग शींहं ऐं माण्हू चढ़ी ॿाहिरि निकिरी आया। हिन जा शुकराना मञिया। शींहं ऐं माण्हू पंहिंजे राह वठी रवाना थी विया। बाक़ी नांग हिन जे पोयां लॻी पियो। चईं, साईं तूं हयाती ॾिनी आहे, हाणे तोसां ई हलंदुसि। हिन शख़्स चयुसि, तूं नांग आऊं इंसान, किथे मूंखे नुक़सानु न पहुचाईं। पर नांग चयुसि, मूं ते भरोसो कर, आऊं अहिड़ो गुण चोर न आहियां जो पंहिंजी जान बचाईंदड़ खे नुक़सानु रसायां। उते हिन शख़्स खे ख़ातिरी थी ऐं नांग खे पाण सां गॾु हलण जी मोकल ॾिनी। ग़रीब शख़्स नांग समेत अची पंहिंजे ॻोठ में पहुतो। सिॼ लहण जे महिल हुई, बुख बची लॻो हुयुसि। सो देॻड़ी जो मुंहुं खोले चयईं त असां लाइ खाधो तयारु थिए। बसि रुॻो चवण जी देरि हुई, घड़ी खन में तमामु मज़ेदार खाधो तयारु थी वियो, जो ॿिन्हिनि ॼणनि खाई ड्रौ कयो। वरी नक्श खे विछाए हुकुम ॾेई त हिकिड़ी आलीशान जाइ खपे। अकचम में हिकिड़ो आलीशान बादशाही महल तयारु थी वियो, जंहिंमें हिननि आराम सां राति गुज़ारी। सुबुह जो माण्हुनि जॾहिं हिकिड़ो आलीशान महलात ॾिठो जिते सुञ पई वाखा कई, तॾहिं हिननि हिकदमि वञी बादशाह खे ॿुधायो। बादशाह हैरत में पइजी वियो त राति विच में कीअं महलात ठही वियो। सो वज़ीर सां गॾिजी महलात खे ॾिसण लाइ उथी आयो। उन विच में हिन शख़्स महलात खे घुम करे नक्श खणी खीसे में विझी छॾियो। बादशाह जे अचण ते साॻियो मैदान लॻो पियो हो। पोइ हू शख़्स नांग खे वठी पंहिंजे घर में पहुतो। हिकिड़े ॾींहुं नांग हिन खे चयो, तूं तमामु नेक माण्हू आहीं, मुंहिंजी हयाती बचाई ऐं ख़िदमत बि कई अथई। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे तोखे उन जे एवज़ हिते जे शहज़ादी सां शादी करायां। शख़्स चयुसि, सो वरी कीअं? नांग ॿुधायसि, सो हिन तरह जो सुभाणे आऊं शहज़ादी खे चक हणंदुसि। पोइ बादशाह शहर जा सभु हकीम तबीब घुराईंदो, पर उहे हिन खे चङो भलो न करे सघंदा। आऊं तोखे पंहिंजी मण थो ॾियां, सो खणी तूं ओॾां वञां, पोइ चक वारी जाइ ते हणिजां, पोइ वेठो रंग ॾिस। सुबुह जो नांग हिन खां मोकिलाए सिधो बादशाह जे महलात ॾांहुं रुख़ कयईं। महलात में वञी शहज़ादी जी कोठी में लिकी वेही रहियो। का महिल थी शहज़ादी बि निंड मां सुजाॻ थी। जीअं पलंग तां हेठि लथी, तीअं नांग ॾंगे रखियुसि, शहज़ादी ॾांहुं करे किरी पई। घड़ी में सॼी महलात में मातम अची वियो। बादशाह, वज़ीर अमरा सभु अची रोअण में पइजी विया। मुल्क जा हकीम तबीब अची गॾु थिया, पर शहज़ादी खे को फ़ाइदो कोन पहुतो। आख़िरकार बादशाह शहर में पड़ो ॾियारियो, ऐलान कराईं त शहज़ादी खे जेको माण्हू चङो भलो कंदो, शहज़ादी जो जेको इलाजु कंदो, उनखे शहज़ादी जो संग ऐं अधु बादशाही मिलंदी। हीउ ग़रीब शख़्स बि पड़ो ॿुधी मण खणी सिधो महलात में अची पहुतो। ॿुधाईं त आऊं शहज़ादी जो इलाजु कंदुसि। सभु हकीम तबीब हिन तां खिलण लॻा। अची खिलण लॻा, असांजा इलाज हलिया, बाक़ी हिन जी गोदड़ी फ़क़ीर जो इलाजु हलंदो। बादशाह खां इजाज़त वठी ग़रीब शख़्स पंहिंजे खीसे मां मण कढी ॾंगल जाइ ते रखी। थोरी देरि में मण ज़हर सभु चूसे वरितो। शहज़ादी घर मोड़ी उथी खड़ी थी, ॼण खेसि कुझु थियो ई कोन हो। बसि पोइ त सॼे महलात में ख़ुशियूं थी वियूं। शहज़ादी जी चङ भलाई जी ख़ैर ख़ैरातूं थियण लॻूं। बादशाह पंहिंजो वाइदो पूरो कयो। कुझु ॾींहं खां पोइ हिन ग़रीब शख़्स ऐं शहज़ादी जी शादी वॾे धाम धूम सां थी। थोरनि ॾींहंनि खां पोइ तख़्त हिन जे हवाले करे छॾियईं ऐं पाण बादशाह वञी अलाह जी इबादत करणु लॻो। हिन बि वॾे शान शौक़त सां बादशाही करणु लॻो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटे जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।